ए नबी तूं पढ़ी ॿुधाए हिननि खे मां उहे इलाही जेको तोॾे वेही थिए थो उन पढ़ी ॿुधाए किताब नमाज़ खे क़ाइमु कर इन सलात तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर नमाज़ इहा रोके थी बुछड़ाई खां बेहयाई खां वल ज़िक्रुल्लाह अकबर अलाह जो ज़िक्र तमामु वॾो आहे अलाह यान मां तस्नऊन अलाह ॼाणे थो जान जेको कयो था अलाह जो ज़िक्र वॾो आहे माना अलाह साईं जेको ज़िक्र बाने जो करे थो इहो वॾो आहे या माण्हू जेको अलाह जो ज़िक्र करे थो इहो वॾो आहे छो त क़ुर शरीफ़ में अलाह साईं इहा ॻाल्हि ज़िक्र फरमाई आहे फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम तव्हां मूंखे यादि कयो त मां तव्हांखे यादि कयां वल ज़िक्रुल्लाह अकबर यानी अलाह जो ज़िक्र अलाह साईं बाने खे यादि करे त वॾी ॻाल्हि आहे न इहा तमामु इहा हदीस शरीफ़ में हिन जी वज़ाहत अचे थी हदीस शरीफ़ में हिन जी वज़ाहत अचे थी अना मां हू इज़ा ज़करनी अलाह साईं फरमाए थो मां हुन सां गॾु आहियां जॾहिं मूंखे यादि थो करे इन ज़करनी फ़ी नफ़्सी ज़करतु फ़ी नफ़्सी जेकर मूंखे दिलि में यादि थो करे त मां हुनखे पंहिंजे दिलि में यादि थो कयां अलाह पंहिंजे जीअ में हुनखे यादि थो करे इन ज़करनी फ़ी मलाइन ज़करतु हू फ़ी मलाइन ख़ैरम मिन जेकर मूंखे कंहिं मजलिस में यादि थो करे मां हुनखे बहितरीनु मजलिस में यादि थो कयां उहा मजलिस छाजी आहे मलाइकर मुक़रबनि जी मजलिस आहे मलव आला जे मलाइकनि जी मजलिस आहे जेके अहादीस शरीफ़ में इहा ॻाल्हि साबित आहे उते अलाह तबारक व तआला हुननि जी जो ज़िक्र फरमाए थो जेके अलाह खे यादि कनि था अलाह जो ज़िक्र कनि था अलाह साईं फरमाए थो वल ज़िक्रुल्लाह अकबर अलाह जो ज़िक्र तमामु वॾो आहे माना इहा निमाज़ बि अलाह जे ज़िक्र जे लाइ आहे अक़िम सलात ज़िक्री निमाज़ जो मक़सदु बि छा आहे अलाह जो ज़िक्र अलाह ॾे तवजो अलाह जी ज़ात जो लिहाज़ ऐं हुनजे साम्हूं ख़ुशू ख़ुज़ू इहा ई निमाज़ जेका आहे माण्हू जे लाइ मुफ़ीद आहे निमाज़ त घणी निमाज़ आहे हिकिड़ी निमाज़ माण्हू जे लाइ वयल आहे फरमाइनि था वैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीन हुम अन सलातिहिम साहून अल्लज़ीन हुम युराऊन व यमनऊन अल माऊन वयल आहे हुन निमाज़िन जे लाइ वयल आहे माना हिकिड़ी निमाज़ माना वयल बि आहे अलाह से रहम करे पनाह में रखी माना वयल आहे मुसल्लीन जे लाइ माना हिकिड़ो साॻियो निमाज़ तमामु वॾी वॾो अमल आहे दीन में कलमे खां बाद वॾे में वॾो जेको अमल आहे उहा निमाज़ तव्हां सोचिजो हिकिड़ी ॻाल्हि मां ॻाल्हि हिकिड़ी पॉइंट ॿुधायांव थो माना वॾे में वॾी ॻाल्हि छा आहे निमाज़ आहे त निमाज़ कॾहिं सही बि आहे कॾहिं ख़राबु बि आहे न बाक़ी ॿिया जेके अमल आहिनि सभु भला ई भला आहिनि बसि हिकु तरीक़ो आहे इहा का तालीम आहे इहा का तरबियत आहे ॿिया जेके बि सभु भला आहिनि अलाह साईं चए थो निमाज़ ई कॾहिं वेल बणबी आहे माण्हुनि जे लाइ वैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीन हुम अन सलातिहिम साहून अल्लज़ीन हुम युराऊन व यमनऊन माना हर हिकु ॻाल्हि खे थोरो ॾिसणो आहे सोचणो आहे निमाज़ जे लाइ एतिरे तफ़क्कुर जी ज़रूरत आहे त निमाज़ तव्हां उन तरीक़े सां पढ़ो जंहिं तरीक़े सां अलाह जी रसूल पढ़ी आहे ॿुधाई आहे फरमाई सलू कमा राइतुमूनी उसल्ली निमाज़ में पढ़ो जीअं ॾिसो था मूंखे मां निमाज़ थो पढ़ां तव्हांखे निमाज़ ईअं पढ़णी आहे माना हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निमाज़ जहिड़ी निमाज़ माण्हू कोशिशि कंदो ओड़ी त निमाज़ माण्हू न पढ़ी सघंदो पर कोशिशि इरादो छो त इनमल आमाल बिनियात पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था आमाल जो दारो मदार छा आहे नियात सां आहे माण्हू नियत कंदो अलाह साईं हुनखे नियत त हिकिड़ी दिलि जो अमल आहे ज़ाहिरी न आहे जेका रिया थींदो आहे सुमत थींदी आहे हा न साईं जेका ख़राबी थींदी आहे उहा छा में थींदी आहे ज़ाहिर में थींदी आहे बातिन में न हूंदी आहे बातिन जे करे सही आहे बसि सही आहे हिकिड़ी शइ बातिन में अची वई हिन में रिया थींदो ई हिन में रिया थींदो ई न बातिन में कहिड़ो रिया कलमो माण्हू दिलि सां पढ़ंदो अलाह जे वादानियत खे मञींदो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत खे मञींदो दिलि सां मञींदो दिलि में ख़ुशू ख़ुज़ू हूंदो बसि ख़लास काफ़ी आहे अलाह तबारक व तआला निमाज़ जहिड़े अमल जे लाइ फरमाए थो अक़िम सलात ज़िक्री इन सलात तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर निमाज़ रोके थी बुछड़ाई खां बेहयाई खां मुफ़स्सिरीन किराम चवनि था त निमाज़ जे रोकण जो ई माना इहा आहे निमाज़ हिकिड़ो इलाजु आहे बीमार मर्ज़ आहे मर्ज़ जे लाइ जीअं इलाजु थींदो आहे पोइ कंहिंजो मर्ज़ महीने में छुटे कंहिंजो साल में छुटे माना निमाज़ माण्हू पढ़ंदो पाबंदी सां निमाज़ पाबंदी सां पढ़ंदो यानी आदाब सां पढ़ंदो जेके आदाब हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सेखारिया ॿुधाया साहबा किराम करे ॾेखारिया हाणे उन तरीक़े सां जेकॾहिं निमाज़ पढ़ंदो रहंदो त इहा निमाज़ हुनजे लाइ मुफ़ीद थींदी ऐं उनखे उनजे हर क़िस्म जे मर्ज़ जो इलाजु थींदो रूहानी जिस्मानी अमराज़ जो इलाजु निमाज़ आहे ऐं उनखे फ़ाइदो मिलंदो जीअं हज़रत सैयदना फारूक आज़म फरमाए थो मन ज़ई असलात फ़हो लिमा सिवा अज़जब जेको दीन जे निमाज़ वारे कम खे विञाए थो ॿी सभिनी शयुनि खे ड्राहींदो पकी ॻाल्हि आहे तव्हांखे में इहो ॾिसो निमाज़ खे ड्राहे थो या बचाए थो इहा बि हिकिड़ो साॻे वक़्तु हिकिड़ो टेस्ट बि आहे हिकिड़ो मयार बि आहे तव्हांखे कंहिंखे मयार ॾिसणो आहे त मयार ॾिसो निमाज़ जो
तव्हां वाच कयो 40 ॾींहं हुनजी निमाज़ ॾिसो सही आहे सही आहे, पर 40 ॾींहं निमाज़ ॾिसी नथा सघोसि त तव्हां हुनजे लाइ का बि रिमार्क्स न ॾियो, तव्हां हुनजे लाइ का बि पंहिंजी इंतियो न ॾियो, उहो बसि चुप करे रहो, ख़ाली अलाह हाल मिस आहे, अलाह ॼाणे थो कीअं, पंहिंजे तरफ़ां तव्हां ठोके चई छॾे त अहिड़ो आहे अहिड़ो आहे अहिड़ो आहे न चओ। अलाह से फरमाए थो ला तुजादिलू अहल किताब इल्ला बिल्लती अहसन, तव्हां मुजादिलो न कयो हल किताब सां मगर जेको अहसन। अलाह तबारक व तआला सही मुजादिले जी तौफ़ीक़ अता फरमाए।